लाला साईं, तव्हां हैदराबाद में पंहिंजो जेको सहाफ़ती सफ़र कॾहिं शुरू कयो? हैदराबाद में सहाफ़ती सफ़र असां यूनिवर्सिटी खां जीअं फ़ारिग़ थियासीं त उन खां पोइ 89 में सहाफ़त में दाख़िल थियासीं। सहाफ़ती सफ़र जो आगाज़ मुंहिंजो एज़ अ प्रूफ रीडर आहे। अच्छा, अंदरि डेस्क ते? जी हा। हा। ऐं ख़ादिम वतन अख़बार निकिरंदी हुई उन टाइम ते, ऐं काविश अख़बार अञा निकिती न हुई, पर उन जी डमी बि छपबी हुई, एक्सरसाइज़ हलंदी हुई छपजण जी। उहो प्रूफ रीडर जे तौर ते उते मूंखे जॉब मिली। पोइ अली साहब एडिटर हुयो। छाकाणि त असां सियासी कारकुन हुयासीं, इन जे करे सियासी उस्तादनि जी तरबियत थियल हुई लिखण पढ़ण जी, ॻाल्हाइण जी। त हफ़्तो 10 ॾींहं आउं प्रूफ रीडर हुयुसि, पोइ वरी मूंखे डेस्क ते शिफ्ट कयो वियो सब एडिटर जे तौर ते। 2 टे महीना डेस्क ते हुयुसि, पोइ वरी ख़ादिम वतन मैगज़ीन निकिरंदो हुयो उन टाइम ते।